बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। प्रोग्राम हकीकत मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमा। गुफ्तगू पंहिंजी इन मौज़ूअ ते रहंदी त शख़्स हिकिड़ा जेके ज़ुबान सां हिकिड़ी दावा था कनि पर अमली ज़िंदगी उन्हनि जे ज़ुबानी दावाउनि जा वखा पधरा थी करे, माना जेको हू ज़ुबान सां चवनि था पंहिंजी अमली ज़िंदगीअ में हू हुनजे उबतड़ ऐं मनफ़ी किरदार था अदा कनि। तय थियल ॻाल्हि आहे त पाण जिन समाजी नासूरनि जे गंद में थिपियल आहियूं क़ौमी सतह ते, ॾाढो औखो आहे इहो गंद साफ़ करणु। डप थी वियो आहे सॼो समाज। बज़ाहिर माण्हू अछा उजरा सूटेड बूटेड अतुर हणी पाण खे महकाए अचनि, पर जॾहिं ॻाल्हाइनि त उन्हनि जे गुफ़्तगूअ मां धप अचे, को अमल कनि त उन्हनि जे शख़्सियत मां बुछां अचे, दिलि चइजे त हिननि खे थूकारे छॾिजे। दिलि छा, बल्कि अमली तौर बि माण्हू थूकारे थो। इहा ॿुचाड़ पढ़ाइबा जंहिंखे मुनाफ़िक़त चयो वियो आहे। नासूर असांजा जेके बि आहिनि उन्हनि सभिनी नासूरनि जो असांजे समाज में जेको सरचश्मो आहे उहो आहे मज़हब खे ग़लति इस्तेमालु करण जो। आसमानी किताब जेके बि नाज़िल थींदा हुआ, जेके बि सहीफ़ा नाज़िल थींदा हुआ, उन्हनि सभिनी में अलाह साईं इन्हनि शयुनि जी निशानदेही कंदो हो। अलाह साईं कंहिं ॻाल्हि ते ज़ोर त कोन ॾींदो आहे, हुनजी नफ़्सियात को असां माण्हुनि वांगुरु कान्हे का, हू असांजे नफ़्सियात जो सिरजणहार आहे। त क़ुर पाक में या इंजील में या तौरेत में या ज़बूर में या हज़रत इब्राहिम जे सहीफ़नि ते या जेके सहीफ़ा ॿियनि पैगम्बरनि ते नाज़िल थिया, उन्हनि सभिनी में मज़हबी अॻुवाण जेके नाले मातर आहिनि, जिन खे पाण नाम निहाद बि चवंदा आहियूं, उन्हनि खे ॾाढो निंदियो वियो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, तमामु अचरज में विझंदड़ ॻाल्हि आहे त माना हर ख़राबीअ जो जेको सरचश्मो आहिनि इहे माण्हू आहिनि, एॾा ज़हरीला। प्रकार उन्हनि जा छा आहिनि त अन्नहुम यक़ूलून मा ला तफ़अलून, ॻाल्हि चवनि हिकिड़ी ऐं कनि ॿी। सरमाएदार ज़हर आहे जेको सरमाए खे यूटिलाइज़ करे थो पोरे जो इस्तेसाल करण जे लाइ। न त हूअं सरमाएकारी त हिकिड़ो फितरी ओञाण आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू पैसा लॻाईंदो, पैसा कमाईंदो, पंहिंजो जहान जोड़ींदो, ज़िंदगीअ जो फिथो फिरंदो। पर सरमाएकारी हिकु मुस्बत अमल आहे। सरमाएदारी जेका आहे उहा माण्हूअ खे आपे मां कढी थी छॾे। मिसाल ॾिसो, हर माण्हू, तव्हां बि सोचियो, पंहिंजे समाज जे चौधारी निहारियो, जेके सरंदीअ वारा माण्हू आहिनि, ख़ासि करे उहे जेके जिन जो पैसो सीड़ायल आहे ऐं पाण का बि महिनत नथा कनि, उन्हनि खे महीने जो ख़र्चु मिले थो, गाॾियुनि जा पेट्रोल मिलनि था, ॿ टे गाॾियूं दरवाज़नि ते बीठियूं आहिनि, वॾनि रक़बनि में उन्हनि जा घर ठहियल आहिनि, ओताकूं ठहियल आहिनि, बेंगलोज़ आहिनि, अॼुकल्ह फार्म हाउसिस था सदिजनि। बराबरि, टरड़ाइप जी बि हिकिड़ी इर्तिका आहे। नाला धारी क़ौमुनि जा खणी आई असां माण्हुनि ते दावो करणु लॻा आहियूं त फलाणे माण्हूअ खे फार्म हाउस आहे। त इहे नासूर जेके आहिनि असांजे समाज में पाण नज़र कयूं था, जेके बि माण्हू इन क़िस्म जा आहिनि, त उहे छा चाहींदा आहिनि? पहिरियों उहे चाहींदा आहिनि त असां रियासत जे इंतिज़ामी मामलात में भाङे भाईवार थियूं। यूसी सतह खां इन क़िस्म जूं तमन्नाऊं शुरू थियूं थियनि
ऐं पोइ माण्हू टाउन लेवल ते थो अचे, पोइ माण्हू PS ते थो अचे, पोइ माण्हू NA ते थो वञे। जेकॾहिं उहो असेंबलीअ में अची थो वञे, सूबाई थी या लोकल गवर्नमेंट थी, बल्दियाती या क़ौमी असेंबलीअ जी मेंबरशिप थी, उहो माण्हू जंप जेकॾहिं हणंदो थो अचे, दाव लॻी थो वञेसि, त उते जेके इहे माण्हू हरकतूं कनि था, उन्हनि सभिनी हरकतुनि खे जेका इम्कानी सूरत मिले थी, हरकतुनि खे इम्कानी सूरत मिलण जो मतिलबु आहे त माना हिकिड़ो लोठे क़िस्म जो माण्हू जेको दाव पेच खेॾी ऐं जंप हणी पैसा कमाए ऐं कंहिं तरीक़े सां सियासत जो को पतो खेॾी ऐं मथे अची थो वञे, त उहो माण्हू जेके हरकतूं थो करे युफ़्सिदून फ़िल अर्ज़, माना पंहिंजे समाज में फ़साद थो फैलाए, माण्हुनि खे पाण में विढ़ाए थो, माण्हुनि जूं माइटियूं टोड़ाए थो ऐं दोस्तनि में फेटा थो विझे। नज़र रखो उन्हनि माण्हुनि ते, महसूसु थींदो तव्हांखे, नज़र ईंदो तव्हांखे त उन्हनि माण्हुनि जी जेका मुख़्तलिफ़ समाज जे कारिंदनि ते नज़र आहे, मस्जिद जे मुला खां वठी, पाड़े जे पीर खां वठी, दुकानदारनि खां वठी, सोशल वर्कर्स खां वठी, सभिनी खे पंहिंजे मुठ में बंदि करण जी कोशिशि कंदो। ऐं जेके बि ख़राबियूं थींदियूं उन जा पहिरां जंहिं समाज में का वॾी ओता कए, को वॾो बंगलो आहे, को वॾो हाउस आहे, पहिरां सभु ॾोहनि जा, ख़राबु माण्हुनि जा, लोफरनि जा ओॾे छो था वञनि? इहो हिकिड़ो ट्रिकसाज़ आहे जेको माण्हूअ खे सम्झ में अचे थो, ऐं उनखे जॾहिं यूटिलाइज़ करे थो माण्हू, त उनखे हिकु त जंपिंग में आसानी थी थिए, शॉर्टकट जेके आहिनि उन जे लाइ सवला बणिजी था वञनि। असांखे नज़र रखणी आहे इन ॻाल्हि ते त जेको शख़्स सरे आम ॿ नबरियूं करे थो, सरे आम जेको माण्हू मनफ़ी आहे, सरे आम जेको माण्हू बदमाश आहे, उहो एतिरो ख़तरनाक न हूंदो आहे, छो त उहो माण्हू पंहिंजे चाल ढाल में क्लियर आहे त बाबा मां बदमाश आहियां, मां बदमाशी कयां थो, मुंहिंजो चरखो ई सॼो बदमाशीअ जे डगर ते थो हले। त ॿियो माण्हू जेको तहज़ीब जो वेस पाए ऐं मुहज़ब पिणे जे अंदाज़ में जेको माण्हुनि खे लुटे थो, फुरे थो ऐं जेके पंहिंजा हवारी थो पैदा करे चौधारी, इहो माण्हू वधीक ख़तरनाक आहे। मौलाना आज़ाद जो मूंखे अफ़सानो थो यादि अचे, व्याजनि ते हिकिड़ो मौलाना लिखियो पंहिंजे दौर में। मौलाना आज़ाद पंहिंजे दौर में ॿ रिसाला कढंदो, बल्कि ॿिनि मरहलनि में उहे निकिता, असादिक़ ऐं अल हिलाल। उन में समाज जा जेके नासूर हूंदा उन्हनि ते मौलाना तबा आज़माई कंदो, अफ़साने जी सूरत में या कहाणीअ जे सूरत में या मज़मून जी सूरत में। व्याजनि ते हिकिड़ो अफ़सानो लिखियईं, हैरत जहिड़ी ॻाल्हि लिखी मौलाना, जेका असांखे महसूसु थी थिए ऐं जंहिंजो असां सिधी अणसिधी तरह शिकार आहियूं, भोॻींदा वेठा आहियूं। नंढड़े वाहण वस्तीअ खां वठी, नंढड़े ॻोठड़े खां वठी, यूसीअ खां वठी, टाउन खां वठी, वॾनि शहरनि ताईं। मौलाना लिखियो त हिकिड़ा धाड़ेल आहिनि जिन जी रहाइश कचे जे ॿेलनि में आहे, उन्हनि वटि हथियार हूंदा आहिनि, ॿुट ॿधी गाॾियुनि ते चढ़ी कहिड़े बि तरीक़े सां अची ऐं वसंदियुनि में काहे पवंदा आहिनि, फुर लुट करे दहकाव करे हलिया वेंदा आहिनि ऐं असां उन्हनि खां पनाह घुरंदा आहियूं, माफ़ु कयो। जेकॾहिं खॼी वेंदा आहियूं या उन्हनि जे वर चढ़ी वेंदा आहियूं त असां भुंग भरे पैसा ॾेई उन्हनि मां जान छॾाए ईंदा आहियूं। इहो कमु ॾाढो सवलो आहे, छो त सरेआम पियो थिए। इहे धाड़ेल आहिनि, इन्हनि धाड़ेलनि सां निमटिजी सघिजे थो, इन्हनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु रियासत कार्रवाई करे सघे थी। हिकिड़ा धाड़ेल उहे आहिनि जेके डिक्लियर्ड नाहे त हे धाड़ेल आहिनि, हे फोरू आहिनि, हे लुटेरा आहिनि, उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि। उन्हनि धाड़ेलनि जे लाइ मौलाना लिखियो त उहे आहिनि व्याजी, जेके अछा कपिड़ा पाए ऐं पंहिंजा दफ़्तर खोले वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि ॾे माण्हू लुटजण जे लाइ पाण हली थो वञे। हू धाड़ेल असांखे लुटणु अचनि था हथियार खणी, असां हिननि वटि वञूं था त बाबा तव्हां असांखे लुटियो, तव्हां असांखे फुरियो, असांखे जीअं दान ॾियो। त असां उन्हनि वटि जॾहिं वञूं था
पैसा व्याज ते वठी था अचूं, उन्हनि में रियासत बि हथु नथी विझे, इंतिज़ामिया बि हथु नथी विझे, लाॻापियल अमलदार बि उन्हनि खे कुझु नथा चेड़नि, बल्कि उहे उन्हनि जूं दावतूं खाई उन्हनि खां भत्ता वठी ऐं उन्हनि खे रहंदो तहफ़ुज़ था ॾियनि। पाण इन ॻाल्हि खे थोरो अॻिते था वधायूं त इहे मुहज़ब धाड़ेल जेके आहिनि उहे उन्हनि खे इन्हनि व्याजनि खां थोरो अॻिते हलूं त काबोरनि जे सूरत में बि असांखे नज़र था अचनि, जेके फुल सूट पायूं वेठा आहिनि, ॾाढी कूड़े मुछूं कूड़े क्लीन शेव थिया वेठा आहिनि, वारनि खे तेल फुलियल कयूं मखिया चखिया वेठा आहिनि। उन्हनि ॾे असां वञूं था, बाबा पोस्टिंग पकी कयो असांजी, हेॾो कर वठो, फलाणे खे बदिली कयो, हेॾो कर वठो, फलाणे जा इख़्तियार खसे असांखे ॾियो, हेॾो कर वठो। अहिड़े ई तरीक़े सां वरी हलो मज़हबी इदारनि ॾे त ख़ानकाहुनि ते पीरनि जी सूरत में लुटेरा फोरू धाड़ेल वेठा आहिनि। घणे भाङे के ख़ानकाहूं हूंदियूं, दरगाहूं हूंदियूं जिते अलाह वारा वाक़ई बि हक़ीक़ी माना में हूंदा, जिन जे लाइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फ़रमायो, मन आदाली वलीयन फ़क़त आज़नतहु बिल हर्ब, जंहिं मुंहिंजे दोस्त सां, जंहिं अलाह जे वलीअ सां वेर रखियो, उन सां मुंहिंजो ऐलान जंग आहे। हूंदा असांखे 40 सालनि में मां हलां पियो हींअर, मूंखे कॾहिं को अहिड़ो नज़र कोन आयो आहे पीर या फ़क़ीर जेको वाक़ई अलाह वारो हुजे ऐं जेको अलाह जो दोस्त हुजे, जेको हॾ ॾुखी हुजे, जेको इंसान दोस्त हुजे, जंहिं वटि वेठे ॾुखंदो दूरि थिए। मां न ॾिसी सघियो आहियां। जेके ॾिठा अथसीं उन्हनि जा पाण पिटणा पिटियूं पिया, सूर सलियूं पिया। त उहे छा था कनि त मज़हब जे आड़ में पढ़नि क़ुर था, ॿुधाइनि अहादीस मुबारक था, न इमाम गज़ालीअ खे छॾियो अथनि पढ़ण में, न इब्न तैमीअ खे छॾियो अथनि पढ़ण में, न इमाम राज़ीअ खे उन्हनि नज़र अंदाज़ कयो आहे, न मिर्ज़ा मुर्गी नानीअ खे उन्हनि छॾियो आहे। सभु पढ़ी उन्हनि ते कमांड हासिलु करे, उन्हनि जूं ॻाल्हियूं करे ऐं अमली ज़िंदगीअ में जेके माण्हुनि सां वेल वहाइनि था, वेल वहाइण जो मतिलबु आहे हिकु त सिधी तरह पीर आहिनि जेके पंहिंजी ज़ात खे तक़दुस जो जामो बि पहिराईंदा आहिनि, सरेआम उहे फुरनि था, लुटनि था, धाड़ा हणाइनि था, माण्हुनि ॾे वञनि था, डाटसनूं काए उन्हनि जूं ॿकरियूं रिढूं ढोर डगा खयूं हलिया था अचनि। के त अहिड़ा बि आहिनि जेके माण्हुनि जा नंग बि खणी था अचनि, या जेके नंग उन्हनि वटि वञनि था नाम निहाद रूहानियत लाइ। माण्हू त वीचारा मासूम आहिनि न, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हिननि जो रूप छा आहे, त उहे नंग पंहिंजा फुराए वेही था रहनि। शहर जो सियाणो माण्हू, शहर जे जो शर्मत सिंधी ॻाईंदो हिकिड़ो त ॿाहिराड़ीअ जो सादो माण्हू पाण फुरायूं वेठो आहे। उन्हनि जी वरी जेके दलाली था कनि, जेके घुमंदे फिरंदे मजलिसूं बि पढ़नि था, वाइज़ बि कनि था ऐं माण्हुनि खे नसीहतूं बि कनि था, अलाए कहिड़ियूं नसीहतूं था कनि, अलाए कहिड़ा वाइज़ था कनि, माण्हू त ॾींहों ॾींहुं बिगड़ंदो पियो वञे। उन्हनि जूं निशानियूं क़ुर शरीफ़ ॿुधाए थो, उन्हनि ॾे पाण खे तवजो ॾियणो आहे त जीअं असांजे लाइ हिकु अहिड़ो नुक़्तो साम्हूं अचे जो क़ुर जे आयतुनि खे साम्हूं रखी असां उन्हनि जे प्रकारनि खे जाचे ऐं परखे सघूं। तरा कसीरम मिनहुम यतवल्लौन अल्लज़ीन कफ़रू लबिअस मा क़द्दमत लहुम अनफुसुहुम अन सख़ित अल्लाहु अलैहिम वफ़िल अज़ाब हुम ख़ालिदून कानू ला यतनाहौन अन मुनकरिन फ़अलू लबिअस मा कानू यफ़अलून। त उहे ख़राबियूं जिन जी हू निशानदेही कंदा आहिनि त बाबा हे अमल ख़राबु आहिनि, व्याज खाइणु ख़राबु आहे, ज़ुल्म जी पासदारी करणु हराम आहे ऐं माण्हुनि खे लुटणु फुरणु हराम आहे। ला यतनाहौन अन मुनकरिन फ़अलू, वरी संदन जेके प्रकार आहिनि उहे ॾिसो त वरी उनजे बिल्कुलु मुताबिक़ जंहिं ॻाल्हि खां झलनि मुलवस पाण उन में नज़र अचनि। मां सम्झंदो हज़रत अली साईं फ़रमायो त बेसल फ़क़ीर अला बाबिल अमीर व नेमल अमीर अला बाबिल फ़क़ीर। फ़क़ीर सरमाएदार जे या इक़्तिदार जे धणीअ जे दर ते नथो सूंहे। इक़्तिदार धणी
फ़क़ीर जे दर ते सूंहे थो, उनखे अचणु घुरिजे, फैज़ वठणु घुरिजे। ईअं नथो थिए ऐं पोइ दावा फ़क़ीरीअ जी आहे त पोइ या दाल में कारो आहे या पूदने में फेर आहे या वट खोट आहिनि। उन्हनि जा ॿिया लकाव कहिड़ा आहिनि, पंहिंजी गुफ़्तगू जारी रहंदी। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, त इहो अलाह साईं जे ॾमर जो बाहिस आहे त तव्हां ॻाल्हि हिकिड़ी कयो ऐं अमल वरी उन जे उबतड़ कयो। हाणे उन अमल जी निशानदेही कंदे असांखे तइ करिणो पवंदो त ही माण्हू कहिड़े लीके में बीठा आहिनि। वलौ कानू युमिनून बिल्लाहि वन्नबी वमा उनज़िल इलैहि मत्तख़ज़ूहुम औलिया वलाकिन कसीरम मिनहुम फासिकून। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जो वाक़ई अलाह ऐं नबीअ ते ईमान हुजे हा ऐं उन्हनि जे फ़रमाननि ते उन्हनि खे यकीन हुजे हा त मत्तख़ज़ूहुम औलिया, त उहे शख़्स जेके तबलीग था कनि, जेके नसीहतूं था कनि, जेके फैज़ था ॾियनि, जेके मुर्शिद था सॾजनि, मत्तख़ज़ूहुम औलिया, त समाज जे उन्हनि ॾोही माण्हुनि खे कॾहिं बि पंहिंजो साथी न सम्झंदा, उन्हनि खे पंहिंजो दोस्त न बणाईंदा, उन्हनि सां हली करे हम आहंगी ऐं साथ जो वचन न कंदा। मत्तख़ज़ूहुम औलिया, उन्हनि माण्हुनि जो लाड़ो ओॾांहुं आहे। तव्हां ॾिसो, जेके वागधणी आहिनि, जेके इक़्तिदार में आहिनि, जेके सणबियुनि पोस्टुनि ते वेठा आहिनि, जेके कारखानेदार आहिनि, जेके मिल ओनर आहिनि, ही माण्हू जेके असांखे शरीयत था सेखारनि, असांखे मज़हब था सेखारनि, असांखे रूहानियत जो फैज़ ॾियण जी दावा था कनि, आमद आणनि, उन्हनि जो रुझान ओॾे छो आहे? फ़क़ीर, ग़रीब, मिसकीन, पोरियत, उन्हनि मां उन्हनि खे धप छो थी अचे? वञो तव्हां ख़ानकाहुनि ते, जिते मस्जिदूं बि आहिनि, जिते मदरसा बि आहिनि, उते तव्हां पोरियत तबिके खे बि वठी वञो, ॾिसो उन्हनि मुलनि जो उन्हनि सां रवैयो कीअं आहे। दरगाहुनि ते वठी वञो, उतां जे पीरनि जो रवैयो उन्हनि पोरियतनि सां ॾिसो कीअं आहे। मां त हिकिड़ा अजीब लकाव ॾिठा। हिकिड़ो पीर सॾिबो वॾो नाम निहाद, मां त अखियुनि सां ॾिठो त उहो जाली पीर हुयो। पोइ उहो जेके ढोंग रचाईंदो हो, उहे कहिड़ा रचाईंदो जो खीसे में पार्कर पेन बि हूंदी हुअसि ऐं अछनि पननि जा दस्ता बि हूंदा हुअसि पासे में, ऐं दाबलो बि पियो हूंदो हुअसि हिकिड़ो न, गोल हिकिड़ो हूंदो हुयो, वटे टाइप हुनखे ढकु ॾिबो। असांजे इलाइक़े में ख़ैरपुरी ॿोलीअ में हुनखे असां दाबलो चवंदा हुआसीं। दाबलो हिकिड़ो नंढिड़ो हूंदो हुओ, हिकिड़ो वॾो हूंदो हुओ। असांजे घर में जेके दाबला हूंदा नंढिड़ा हूंदा, पोइ हुन में अमां पैसा रखंदी हुई ख़र्च जा, असांखे रोज़ु जेका ख़र्ची ॾींदी हुन दाबले मां कढी ॾींदी। हिकिड़ा वॾा दाबला हूंदा, उन मुले पीर वटि हिकिड़ो वॾो दाबलो पियो हूंदो। मां सोचींदो हुउसि त हिन में आहे छा। मां वेंदो हुउसि, छो बि वेंदो हुउसि, बहरहाल वेंदो हुउसि। ऐं ग़ालिब चयो त मतां हिन जे करे वेंदो हुजां मां बि, बनाकर फ़क़ीरूं का हम भेस ग़ालिब, तमाशाए अहले करम देखते हैं। बहरहाल मूं जेके हुते तमाशा ॾिठा, हिकिड़ो तमाशो मां तव्हां सां ओरियां थो। ग़रीब, फ़क़ीर, पोरियत, माना लीड़ूं लीड़ूं थियल कपिड़ा, अंगोशा कुल्हे ते वीचारनि खे गोजड़ी पातल, सदरी पातल या चुड़ियल कपिड़ा पातल, उहे उन सां हाल ओरनि, न को उन्हनि जी ॿुधे, न को करे उन मां दाबले मां हिकिड़ो पनू कढी उन्हनि खे ॾे। पोइ मां वञे हिकिड़े ग़रीब माण्हू हुओ वीचारो, उनखे चयुमि, मां चयुमि इहो जेको हिन पीर ॾिनई मूंखे ॾेखार। उहो ॾेखारियईं त हिकिड़ी चुटकी हुई, उन ते फ़ोटू कापी थियल हुई, इंगड़ वेंगड़ उन ते लीका पातल हुया। अरे तावीज़नि जो इल्मु हुजे त को असरु ॾेखारे न। तावीज़नि जो जेकॾहिं इल्मु आहे, जेके पीर लिखी था ॾियनि, त उहे पंहिंजा मसइला इन सां छो था हल कनि, पाण माण्हुनि जे खीसे में छो था तकनि, पाण दरबारी छो था थियनि। इन्हनि माण्हुनि जी ख़ुशामद ऐं उन्हनि जे चरणनि में जेके किरिया पिया आहिनि, या इन खां वधीक इंसानी अज़मत जे लाइ बि कहिड़ी ज़िलत आहे। बहरहाल इंगड़ विंगड़ उन ते लीका पातल हुया, उहो फ़ोटू कापी थियल हुयो। उहो मां हुनखे वेड़े ॾिनो, मां चयोमांसि तूं खणी वञु पंहिंजो। मूंखे चई तूं छो ॾिठो?
मां चयो मज़ो तजसुस हुयो, ॾिसां त हिन में लिखियलु छा आहे। जेको आसूदो तबिको अचे, अच्छा हुन ग़रीब माण्हू जेको माना ॻाल्हि बयानु करे उनजी ॻाल्हि ॿुधे ई कोन। जीअं असां वटि हिकिड़ा रहज़न क़िस्म जा डॉक्टर थियनि था, उन्हनि ते सरकारी कुर्सीअ ते जॾहिं पंहिंजी नौकिरी करणु वञनि था त मरीज़ वीचारो मर्ज़ ॿुधाए थो, ॿुधनि ई कोन था, उबतियूं सुबतियूं दवाऊं लिखी ऐं हुन में 2-4 टिकियूं पने में वेड़े हुनखे पुड़ियूं ठाहे था ॾियनि। उहे वरी जॾहिं प्राइवेट क्लिनिक ते वेठा आहिनि त उहे वरी पोइ वाच ते गोदो हणी थी वञनि ऐं खिली खिकारे माण्हुनि खे खिखी खिखी करे ऐं उन्हनि जी आजा था कनि, उन्हनि खे कीअं मुहज़ब तरीक़े सां लुटनि था। तव्हां असां रोज़ उन जो शिकार थींदा आहियूं। त उहो पीर बि छा करे जो उन्हनि खे पार्कर पेन वॾे स्टाइल सां कढे, पोइ साईं वॾे हिकिड़े नाज़ नखरनि सां उन ते तावीज़ लिखे, पोइ वरी उनखे वरी वॾी इंजॉयमेंट सां उनखे वेढ़े, वरी उनखे अदब सां पेश करे, बाबा ही पीअण जो तावीज़ आहे, बाबा हे ॾोरे में ॿधण जो आहे, बाबा हे ॼंघ में ॿधण जो आहे, बाबा हे सथर में ॿधण जो आहे, बाबा हे सीने में लटकाइण जो आहे। जेको जंहिंजो मसइलो हूंदो उनखे ओहिड़े क़िस्म जो तावीज़ लिखी ॾे पेन सां। मां सोचींदो हुउसि, ॿारड़ो नंढड़ो हूंदो हुउसि अञा, त हे करे छा थो? छो त असां सीरत तय्यबा शुरूआती शागिर्दीअ जे दौर में असांखे पढ़ण जे लाइ मवाद मिलियो सीरत तय्यबा में। सीरत तय्यबा में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत जॾहिं असां पढ़ीसीं, उन्हनि जो कार वहिंवार पंहिंजे सहाबा किराम सां पढ़ियोसीं, उन में त को बि तबक़ाती तफ़रीक़ जो सवाल ई पैदा नथो थिए। हिकु अधु जाइ ते जेको हुज़ूर जन उमरा खे कुरैश जे सरदारनि खे अहमियत ॾिनी आहे त अलाह साईं नागवारीअ जो इज़हार कयो आहे, हुज़ूर जन जे इन अमल खे अलाह साईं रद्द कयो आहे ऐं पोइ हुकुम आयो आहे वस्बिर नफ़्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दात वल अशी युरीदून वजहहू वला तद ऐनाक अनहुम तुरीदु ज़ीनतल हयातद दुनिया। महबूब साईं तव्हां पाण खे सलाड़े रखियो इन्हनि पोरियतुनि सां, ग़रीबनि सां, फ़क़ीरनि सां, मिसकीननि सां। हिकु लम्हे जे लाइ बि इन खां जेकॾहिं तव्हां टारो कयो त पोइ तव्हां बि दुनिया परस्त थी पवंदव। इहा तमामु वॾी हिकिड़ी तंबीह आहे हिन में। मां हिनखे ॾिसां त हे सदिजे पीर थो ऐं साईं औलिया थो सॾे, वक़्त जो जुनैद बि इहो, वक़्त जो पंहिंजो रूमी बि इहो, सॼी दुनिया जहान जा फ़लसफ़ा बि इन वटि, आलिम बि वॾो इहो, पीर बि वॾो इहो, अलाए कहिड़ा कहिड़ा अलक़ाब हुन जा। पोइ इहो करे छा थो? मिसकीननि खे फ़ोटू ॿुधे ई कोन थो ॻाल्हि, दॿे मां फ़ोटू कापी जी तावीज़ कढी उनखे ॾिए थो, उन में ख़ुशि थी थो वञे। हिननि खे 8-8, 10-10 तावीज़ हिकु हिकु माण्हूअ खे, वरी हेॾियूं पाणीअ जूं बोतलूं खणी अचनि, उन में उहो पंहिंजूं थुकूं विझे, अलाए छा करे उहो उन्हनि खे पढ़ी ॾिए, वरी घर खणी वञी पंहिंजे घर वारनि खे उहे थुकूं उन जूं पियारनि। माण्हू उनखे पंहिंजे लाइ बाग़ पिया सम्झनि, अलाए कहिड़ो पोइ उन्हनि जो बाग़ वरंदो। पर उन्हनि जो जेको इहो अमल हुयो, मां जॾहिं ॾिठो त हीअ तबक़ाती तफ़रीक़ जेका आहे इहा उन्हनि जे इन्हनि रवैयनि में जेको बदिलाव आणे थी, त आसूदे माण्हूअ सां हिकिड़ो रवैयो रखिणो आहे ऐं पोरियत सां ॿियो रवैयो रखिणो आहे, त हे क़ुर शरीफ़ पाण उनजो जवाबु थो ॾिए त वलो कानू युमिनून बिल्लाहि वन्नबी वमा उनज़िल इलैहि मत्तख़ज़ूहुम औलिया। दरवेशो ॿुधो, मां हिकिड़ो मुफ़हम थो बयानु कयां त अलाह जा मानव ॿुधो, जे उन्हनि माण्हुनि जो अलाह ते, अलाह जे नबीअ ते ऐं अलाह जे नाज़िल कयल ॻाल्हियुनि ते, किताबनि ते ईमान हुजे हा त मत्तख़ज़ूहुम औलिया, त इहे ईअं चापलूसी छो कनि हा? आसूदनि ऐं सरमाएदारनि ऐं हरामखोरनि ऐं कामोरनि ऐं हुकुमराननि जी आजियां छो कनि हा? उन्हनि जे दरनि ते धिका छो खाइनि हा? उन्हनि जे खीसनि ॾे छो निहारनि हा? दरवेश जो इहो अमल आहे त पराओ खीसो तके, पराओ नंगु तके, डाटसनूं खणी ऐं वञी ग़रीबनि मिसकीननि मालवंदनि जो माल खणी अचे। अलाए कहिड़ा इहे औलियादा सजन, अलाए कहिड़ा इहे मुक़दस ज़ात वारा माण्हू आहिनि, अलाए कहिड़ा इहे मखदूम आहिनि, अलाए कहिड़ा इहे पीरज़ादा आहिनि, अलाए कहिड़ा इहे सादात आहिनि। क़ुर जे रूह सां त ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पई। मत्तख़ज़ूहुम औलिया, अलाह सिधो चए त इहे माण्हू ॾिसो त उन्हनि जे दोस्तीअ जा मयार कहिड़ा आहिनि। दोस्तीअ जा मयार जॾहिं इहे नज़र अचनि था त उथो इन्हनि खे थूकारियो, इन्हनि मां जिंद छॾायो, न छॾाईंदो जिंद त पोइ अमालुकुम अमालुकुम, प्रकार असांजा, असांजे ॻिचीअ में जॾहिं घटि बणिजी पवंदा त बिमा कसबत रहीन,
क़ुरान शरीफ़ जी आयत आहे त तव्हांजा पिरकार तव्हांजे लाइ घटि थींदा आहिनि, उहे या तव्हांजे ॻिचीअ खे गोगो ॾींदा या वरी सुहिणो हार थींदा। चङो अमल हूंदो त सुहिणो हार थींदा, जेकॾहिं मठो अमल हूंदो त उहो ॻिचीअ जो घटि बणिजी गोगो तव्हांखे ई ॾींदा। तव्हांजा किरदार, असांजा किरदार असांखे गोगो ॾींदा। इन्हनि माण्हुनि खे असां वली सॾियूं, इन्हनि माण्हुनि खे असां पीर सॾियूं, इन्हनि माण्हुनि खां असां पाणीअ में थुकूं विझराए, खाधनि में थुकूं विझराए ऐं उहे पीअंदा वठूं। क़ुरान शरीफ़ रड़ियूं थो करे त ॿिली ईअं न कयो। नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजो मुर्शिद अलाह खां वधीक ॿियो केरु आहे? तव्हांजो मुर्शिद अंबर खां वधीक ॿियो केरु आहे? तव्हांजो मुर्शिद अबे खां वधीक ॿियो केरु आहे? मुख़लिस दोस्त खां वधीक तव्हांजो मुर्शिद केरु थो थी सघे? मुर्शिद जी माना छा आहे? दग लाइण न। दग त असांखे पंहिंजा दोस्त लाहींदा आहिनि, दग त असांखे अबो अमड़ लाहींदा आहिनि, दग त असांखे पंहिंजा उस्ताद लाहींदा आहिनि। इहे केरु आहिनि जिन ॾे असां जोकर बणिया वेठा आहिनि ऐं तहज़ीब जो हिकिड़ो ढोंग रचाए ऐं मुर्शिदा ऐं अलामा था सॾजनि। अलाह साईं थो चए त इन्हनि माण्हुनि जा जेकॾहिं पिरकार इहे आहिनि त उहे हराम खोरनि ॾे लाड़ो था रखनि, हराम खोरनि ॾे वञनि था, हराम खोरनि जे बंगलनि में अची रहनि था, वॾे हिकिड़े करो फर सां ॻाल्हाइनि था। उहे पीर स्क्रीन ते असां ॾिसंदा आहियूं न, ॻाल्हाइण जो अंदाज़ उन्हनि जो कीअं हूंदो आहे, वॾी किरात सां बा करे पिया ॻाल्हाईंदा ऐं करो फर सां वेठा हूंदा। रिकॉर्डिंग थींदी पई, जेकॾहिं कंहिंखे स्क्रीन ते अचण जो मौक़ो मिले थो त उते बि के बि तहज़ीब जा आदाब साम्हूं न रखणु। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि ते क़ुर थो चवे, रड़ियूं थो करे क़ुर त इन्हनि ते नज़र रखो। जेकॾहिं इन्हनि माण्हुनि जे चरणनि में किरिया पिया हूंदो, इन्हनि खे सपोर्ट कंदो त इहे माण्हू जेके पंहिंजो टोलो आहिनि, सरमाएदार, जागीरदार, ज़मीनदार, पीर, मुलो ऐं जेको नंढड़े हरामखोर खां वठी वॾी सतह जो हरामखोर आहे, इहो त हाणे तइ थियल आहे न, ख़बर सोसाइटीअ में पइजी थी वञे त घणे बि हिसो आहे। माण्हुनि सां उथो वियो, भली न बि उथियो वियो, माण्हू हुन ते नज़र रखे थो त किरदार जी ख़बर कान पइजी सघंदी त कहिड़ो माण्हू कहिड़े किरदार जो आहे। खुलियल किताब वांगुरु हर ॻाल्हि सिधी पई आहे। पोइ बि जेकॾहिं असां उन्हनि जे ॻाल्हियुनि खे अहमियत ॾियूं था, उन्हनि जे नसीहतुनि खे ॿुधूं था ऐं उन्हनि जा माण्हू सॾिजाऊं था, उन्हनि जे हथनि ते वञी बैतूं करे ऐं उन्हनि जे आॾो पाण खे लाशय साबित था कयूं ऐं ख़ुशामद कयूं था, त इहो समाज जो जेको तानी पेटो असां पाण ठाहियो आहे, इहो पाण असां ॼारु ठाहियो आहे, पाण असां पंहिंजे मथां उछलायो आहे, पाण उन में फाथा आहियूं, पाण उन में फथकूं था। क़ुर असांखे हथु थो ॾिए, दस्तगीरी थो करे, अचो त इन मां शिकार मां कढांव। असां चऊं था हे अथई, असां पीर ॾे वेंदासीं, असां मुर्शिद ॾे वेंदासीं। बाबा पीर ऐं मुर्शिद हुजे त उन ॾे वञिजे न, उहो आहिनि ई कोन। इहे कहिड़ा पीर ऐं मुर्शिद आहिनि जेके असांखे शरीयत था सेखारनि, जेके असांखे दीन था सेखारनि? पाण खे का ख़बर कान अथनि दीन जी। ख़बर जेकॾहिं अथनि बि त भला अमल छो नथा कनि? अलाह साईं छो थो असांखे मुतवजे करे त मतख़ज़ूम औलिया, जेकॾहिं इन्हनि माण्हुनि जो मूं ते ईमान हुजे या मुंहिंजे रसूल सां इन्हनि जी मोहबत हुजे या मुंहिंजे ॻाल्हियुनि सां, आयतुनि सां, अहकामात सां इन्हनि जी दिलचस्पी हुजे या त मतख़ज़ूम औलिया, इहे लोफरनि सां दोस्ती छो रखनि हा? हराम खोरनि जे चरणनि में छो किरनि हा? ज़ालिम डिक्लेयर कोन्हनि की असांखे ख़बर कान्हे का त असांजे समाज में कहिड़ो माण्हू ज़ालिम आहे? छा आहे सिंध? हेतिरे ॾींहुं सिंध आहे, चकर हणी अचो त अरिड़हनि कलाकनि में गाॾीअ ते सॼी सिंध फिरी अचो। उते सॼी ज़िंदगी असां गुज़ारियूं था, कान्हे का ख़बर त कहिड़ा माण्हू कीअं आहिनि, कहिड़ा माण्हू पंहिंजे किरदार खे कीअं था यूटिलाइज़ कनि। ज़ुल्मनि जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे, फ़साद जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे। उन फ़साद ऐं ज़ुल्म में पाणी ईंदो आहे न, शाख़ुनि में, वाहनि में, नदियुनि में। इहो किथां ईंदो आहे पाणी? ज़ाहिर ॻाल्हि आहे, ग्लेशियर्स आहिनि, उहे रिजनि था, उतां नदियूं वहनि थियूं दरियाहनि जी सूरत में, शाख़ुनि जी सूरत में, अॾुनि जी सूरत में असांजे ताईं पाणी पहुचे थो। त सरचश्मो ॾिसूं त मसइलनि जो आहे किथे? समाज जो तानी पेटो असांजो एॾो कमज़ोर छो आहे? छो था असां रोज़ु भोॻियूं? छो असां पंहिंजे मुनासिब अघ में खाइण पीअण जूं शयूं नथा हासिलु करे सघूं? छो असांजा ॿारड़ा तालीम हासिलु नथा करे सघनि? बीमार था थियूं त असांखे दवा नथी मिले। ॿारड़नि खे स्कूलनि में छॾियो अचो, उते तालीम कान्हे का, तालीम पढ़ाइणी आहे त प्राइवेट स्कूल में वञो। इन्हनि प्राइवेट स्कूलनि खे हथी ॾियण वारो केरु आहे? इलाजु कराइण वञो त सेप्ट्रान जी गोरी बि कोन थी मिले, शींहं छाप टिकी अॻ में मिलंदी, उहा बि कान थी मिले।
मिक्सचर हूंदा अॻु में जुगाड़ी करे डॉक्टर ठाहे ॾींदा, उहे बि नथा मिलनि। असांजे बच्चनि खे इलाजु नथो मिले, पैसा जाम, टैक्स जाम कलेक्ट थियनि। इहो जॾहिं फिरी घिरी ईंदासीं असांखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जॾहिं दाइरे में आणींदासीं त इन्हनि माण्हुनि जा जेके इतिहाद आहिनि उन्हनि इतिहादनि में ख़तरनाक तरीन जेको अंसर आहे, जेको ग्रुप आहे, जेको गिरोह आहे, उहो मुलनि ऐं पीरनि जो आहे, जेके बिना इन्वेस्टमेंट जे, बिना महिनत जे माण्हुनि जे पाड़नि में वञी मस्जिदनि जे महिराबनि जे ज़रिए उन्हनि जे ज़हननि में गंद भरे था अचनि, उन्हनि खे ईसाए था अचनि, अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि ई कोन था। इहो हरफ़ून अल कलिम मवाज़े ई जे ॿुधाइनि था त उन में हेराफेरी था कनि। भई यकतुबून बि ऐदीहिम, हथ ठोकियूं ॻाल्हियूं था लिखनि। भई यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह, माण्हुनि खे था चवनि बाबा अलाह जो पैगाम इहो अथव त असांखे जो पुछु पकड़ियो त अलाह ताईं पहुचायूं। अलाह साईं थो चए मां तव्हांजे साहनि में, मुर्शिद थो चए त मुंहिंजो पुछु पकड़ियो, दुनिया में बि तव्हांखे मां कमु ईंदुसि, क़बर बि मां तव्हांजी मां छॾाईंदुसि, आख़िरत में तव्हांखे मां छॾाईंदुसि। त पिटिया तूं जॾहिं पंहिंजी जिंद न छॾाए सघियो आहे, तूं पंहिंजो महिनत सां पंहिंजे बच्चनि जो रोज़गार मुयसरु न करे सघियो आहे, तूं माण्हुनि जा कहिड़ा मसइला हल कनि। मुबलिग नसीहतूं करण था अचनि, तूं पाण पंहिंजे मसइलनि में मुबलिग तव्हां अजीबो ग़रीब क़िस्म जूं मश्किरियूं करे ऐं माण्हुनि खे रिझायो था। इहो कहिड़ो पैगाम था ॾियो तव्हां? क़ुर त तव्हांजे ख़िलाफ़ु पियो वञे। असां माण्हू जेके आहियूं, अवाम जेके आहियूं, जेके पंहिंजो कमाए पंहिंजो खाऊं था, असांखे छा थियो आहे जो इन्हनि माण्हुनि जे इन्हनि मां ट्रिक साज़ मां नथा निकिरूं? जे न निकिरंदासीं त फाथा पिया हूंदासीं, फतकिया पिया हूंदासीं। क़ुर त असांखे हथु ॾिए थो, अचो त तव्हांजी दस्तगिरी कयां, गप मां कढी अचांव, धोयां तव्हांखे, साफ़ु कयां, सुथरो कयां, तव्हांखे ख़ुशबूदार थियां। असां पिया था उते गप में लेथड़िजऊं, असां पिया था पंहिंजो पाण खे थिपियूं। इंसान जी मुसीबतुनि जो अवलीन ज़िमेदार इंसान पाण आहे। इन ॻाल्हि ते पाण खे संजीदगीअ सां सोचणो पवंदो।